नायकं रामचन्द्रं भजे जानकी नायकं रामचन्द्रं भजे कृष्णचन्द्रं भजे रामचन्द्रं भजे अच्युतं केशवं रामनारायणम् श्री श्याम सुंदर भगवान जय ग्यारस माता मैया जय ग्यारस माता जय ग्यारस माता जय पोत जो व्रत रखे हो सब बाता शरणा रखी जो के मनाए प्रसन्न थे दाता मैया तन मन जा दुख दूर करे सब चित चरण लाता परोपकारी सदा प्यारी गुणवेदन गाता तेरे पकड़े तो भगतन शांति तेरे नाता ओम जय ग्यारस जय जय प्रेती कोटवती बेटी जन्म खाता लोक तोड़े पर लोक बेनी में लोक तोड़े पर लोक दाता कथा बुद्धि जो ध्यान करे तो बने रंग राता मैया बजे दास दासी शरण में आयो सफल कन्हैयाता ओम जय ग्यारस माता ओम जय ग्यारस माता मैया जय ग्यारस माता ये पुत्र जो व्रत रखे तो सब पाता ओम जय ग्यारस माता ओम जय ग्यारस माता ओम जय ग्यारस माता दीनन दयाल अति सदा कृपाल दीनन दयाल अति सदा ओ नंदी नंदपाल ओ नंदी नंदपाल श्री कृष्ण मुरारी तेरे मारे नारी आए बांके बिहारी सब चवन बनवारी अच्छे रस जयकारी मथुरा में जायो सब बंद बनी आयो अच्छे गोकुल वसायो वृंदावन गौ चरिते द्वारका जोनाथ साई नाथ ने अनाथ द्वारका जोनाथ ये भक्तन के साथ ये चले सृष्टि सारी भी यशोदा जुबान के चरण कटया
यशोदा जो बात आए गाए में जो बात भजन सुखकारी थी देवकी जो लाल वसुदेव जो कमाल देवकी जो लाल बटे आयो पंहिंजो बाल गई लीला न्यारी थी पंहिंजो गीता जो ज्ञान सब न्यारे तो जहान करे बार बंधो जान विश्व सारी जय तारी थी जेको नारे तो ध्यान देखे मिले भगवान जेको नारे तो ध्यान पाए आता में जो ज्ञान मैं गोविंद ने उच्चारी थी मैं संत ने उच्चारी थी मैं भक्त ने उच्चारी थी भाव भयो सब जो करो श्री कृष्ण भगवान याद उदासी जो करे पाए पद निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय हरे राम राम रमापत रूपतो दीन दयाल दयावान कृपा कने कमलापति मालिक तू मेहरबान कथा बदो सब प्रेम सा धारे मन में ध्यान आशा सब पूरन कंदो श्री कृष्ण भगवान आशा सब पूरन कंदो ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ शान्ति 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 सात्संग थी मान पवित्र मान महीने जी एकादशी है यानी कथा श्री सूजी महाराज सोनकर थे और भगवान श्री श्याम सुंदर सतभामा के वर्णन करे बुधाई है जाकि एकादशी तिथि भगवान श्याम सुंदर के परम प्यारी तिथि है जंहिंजो नालो जया एकादशी है तंहिंजो प्रसंग और महात्म हींअर प्रेम सां वेही करके श्रवण कयो बोलो श्री एकादशी महात्म वार वार वंदन करया थियन प्रसन्न सब देव करे आशीष संगत मथा दीना भक्ति अभेव माघ महीने जे शुक्ल जी एकादशी अपार नालो जंहिंजो जया थी करे दुखन खाधार करे दुखन खाधार चारे राम ये माघ महीने जी है शुक्ल पक्ष जी एकादशी जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन के हिन रीति वर्णन करे रहिया चयो सूत वधो सोन कंगन जी जेको कथा ॿुधे वेंदो अॾिजी ये 11 गम जी तारस आ ऐं विरतन में ॼण पारस आ करे दुखड़ा दूर सभेई थी दे सुख दुनिया जाके थी ये कथा अथी भागन वारी जा भविष्य पुराण लिखे सारी ऋषि वेद व्यास उचारी थी जंहिंजी महिमा अपर अपारी थी हिन 11 के तारिया थी जिन भूत प्रेत सुधारिया थी
सभा रोज इंद्र जी लगंदी हुई, सभा रोज इंद्र जी लगंदी, सारे स्वर्ग में मौज भी मचती हुई, सारे स्वर्ग में मौज भी मिलते मसबई कन रोहर हाल, मिलते मसबई कन रोहर, निज आत्म ज्ञान संधि का वखाण, निज आत्म संधि निज आत्म ज्ञान संधि का वखाण, निज आत्म ज्ञान संधि का कहवत लगे संगीत सभा, कहवत लगे संगीत अचित लोत मामिन काया रंबा, अचित लोत मामिन काया गंधर्व के दावा, गंधर्व के सुरतार जसा जस जी लावा, सुरतार जसा ॾाढी मौज मची पोइ वेंदी हुई, ॾाढी मौज मची पोइ वेंदी, दिल सभिनी जी ख़ुशि थींदी हुई, दिल सभिनी जी ख़ुशि आए दिल जो मन मोहींदड़ हा, आए दिल जो मन मोहींदा, मन घुरियो पदारथ पाईंदा हा, मन घुरियो पदारथ पाईंदा हा। कयो माल गंधर्व हो हिकु ॾींहुं गान मधुर, ताड़ियूं वॼाए देव सभु साराहिनि पिया सुर, साराहिनि पिया। हरे राम। श्री सूजी महाराज चवनि था त सोनको ॿुधो हिन एकादशी जे विर्त जी कथा, जेको बि ॿुधे थो पढ़े थो ये एकादशी उन जा दुख दर्द दूर करण वारी आहे। विर्तन में ॼण तो ही पारस रूप आहे। ये पारस जे स्पर्श करण सां लोह सोन तो बणिजी वञे पियो, त अहिड़ीअ तरह जेके भक्त पुरुष आहिनि विर्त खे रखी करके और भगवान जो वेही करके भजन था ॻाइनि पिया, उहे भगवत रूप बणिजी था वञनि, सभु दुख दर्द दुनिया जा लही था वञनि पिया। जंहिं करके इन कथा के भागन वारी करे चयो आहे। भविष्य पुराण में श्री वेद व्यास जी उच्चारण कई आहे, जंहिंजी महिमा अपरंपार। केतिरा ई भूत जिन प्रेत हिन ग्यारस जे फल स्वरूप हिन भव सागर खां हिन निकृष्ट जूण खां तरी विया। ॿुधो उहा कथा तव्हांखे ॿुधायां थो पियो। जो राजा इंद्र जी स्वर्ग में सभा लॻंदी हुई, चारे राम, जिते मौज मची वेंदी भला इंद्रपुरी, सुखनि जो साज। केतिरा ई देवता अची करके और रूह रिहाण कंदा हुआ, आत्म जे ज्ञान जूं ॻाल्हियूं कंदा हुआ। कंहिं न कंहिं वक़्तु का संगीत सभा बि लॻी वेंदी हुई, जंहिंमें केतिरियूं अप्सराऊं वारे वटी असां अची करके पंहिंजो हुनुर ॾेखारे वेंदियूं, कॾहिं तिलोत्तमा, कॾहिं मेनका, कॾहिं रंभा। केतिरा गंधर्व भी अची करके सुंदर सुंदर साज सजे करके सुर तार सां ॻाईंदा वॼाईंदा हुआ। ॾाढी ॼण तो उन स्वर्ग में उन वक़्तु सभा में मौज मची वेंदी, ॾाढो सभई ख़ुशि थींदा हुआ। अप्सराऊं और गंधर्व उन्हनि देवी देवताओं जो मन मोहे छॾींदा हुआ, और पोइ मन घुरियो पदार्थ उन्हनि खे प्राप्त थी वेंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं कुदरत सां माल्य नाले गंधर्व अची करके गान कयो, तमामु मधुर गान हुयो। सुंदर तान छेड़े करके और आनंद और लुत्फ पियो वठायो देवताउनि खे। सॼी सभा में उन जे इन हुनर खे ॿुधी करके सभई ॾाढियूं ताड़ियूं वॼाइण लॻा, साराह पिया कनि, वाह वाह भई, चारे राम। हुई देव सभा मौज मस्तीअ में, आई पुष्प अप्सरा चुस्तीअ में, अची उन बि सभा में रंग जड़ियो, ॼण नशो भंग जो जाम चढ़ियो। भाई माल्य गंधर्व अप्सरा नचे,
उते वावा जी पई मौज मचे। वही उहा अप्सरा जण विज रूप तन सुंदर सुहिणो रति स्वरूप। ॾिसी गंधर्व न ते मोहित थियो जण जादूअ हो पंहिंजे वस कयो। वियो ध्यान टुटी पोइ ॻाइण मां सुर तार ऐं ताल मिलाइण मां। ॾिसी हाल इंद्र वियो सभु समझी मन हिन जो रूप में वियो मुंझी। चयो वस कर तूं बेसुरो ही राग तो ड्राए छॾियो ॼण पंहिंजो भाग। ॾिसी रूप सुंदर अप्सरा संदो तो पंहिंजे मन खे कयो मंदो। आई सुर्ग में की न रहण लाइक आई सुर्ग में की न रहण इहा करणी पंहिंजी दुखदायक इहा करणी पंहिंजी। जय तन जे मोह में कर्म छॾियो जय तन जे मोह में इन भरी सभा में धर्म छॾियो इन भरी सभा में धर्म। इहा देह छॾे वञी प्रेत बणो इहा देह छॾे वञी प्रेत। दुख पंहिंजे कर्म जो भोॻियो घणो दुख पंहिंजे कर्म जो दुख पंहिंजे कर्म जो भोॻियो घणो। ॿुधी वचन राजा इंद्र जा बणिया वञी भई प्रेत। जंगल बन पर्वत सभई भिटकन पिया कुरु खेत भिटकन पिया कुरु। हरे राम। श्री सूजी महाराज चवनि था त सोन को हिकिड़े दफ़े मल गंधर्व जो गान पियो करे तो देव योग सां हिकिड़ी अप्सरा पुष्प अप्सरा सा भी अची करके पहुती सुर्ग सभा में। उनजे गान ते सुर तान ते नाच ॾेखारण जे लाइ जंहिंजी सुंदरता तमामु ई वाखाण करण खां परे आहे। माल्य गंधर्व जो ॻाए पियो होॾां अप्सरा उनजे तार सां नाच पई करके मन रिझाए सभिनी जो। सॼी सभा में ॿिन्हिनि जे लाइ वाह वाह पई निकिरे ताड़ियूं पई वॼनि। अप्सरा तो ॼण विज रूप हुई तमामु सुंदर सुहिणो रूप रतीअ समान। गंधर्व मालव गंधर्व उनजो रूप ॾिसी करके मोहित थी पियो। ॼण तो उनजे मथां जादू छाइजी वियो। सुरतान वियो भुलिजी ॻाइण वॼाइण बेसुरो थी पियो। राजा इंद्र जो ध्यानु वियो भला हाणे जेको जो ॻाईंदे ॻाईंदे बेसुरो थी पवंदो। हरे राम। तो उहा उनजी गायकी तो ज़ाहिर थी पवंदी न। राजा इंद्र जो ॾिठो भई हिनखे हाणे छा थी वियो एतिरे में ॾिठाई तो उनजे सुंदर अप्सरा जे रूप ते ॾिसी करके हू मोहित थी वियो आहे। ओॾियां उन ॾांहुं ध्यानु छिकिजी वियो आहे। हिकदमि राजा इंद्र आसन तां क्रोध में उथी बीठो। अरे बंदि कयो इहो सभु राग। चङो भलो सुरीलो राग पियो हले बेसुरो राग खणी करके ॻायो अथई सॼो मज़ो ई किरकिरो करे छॾी तो त ॼण पंहिंजो भाव ई ड्राए छॾियो आहे। अरे हिन अप्सरा जे हिन सुंदर रूप ते मन खे तो मंदो कयो आहे। तव्हां जहिड़ा माण्हू स्वर्ग में रहण जे लाइक़ ई कोन आहिनि। हरे राम। वञो वञी करके पंहिंजे कर्मनि जो दुख भोॻियो प्रत्य ते वञो। जंहिं तन जे करके तव्हां पंहिंजो कर्म छॾियो आहे उन्हीअ तन खे ई तव्हां प्रेत रूप बणिजी करके और पंहिंजो कर्म भोॻियो वञी करके। हरे राम। बसि वचन करण जी देरि हुई। उहा सभा तो हुते पूरी थी वई जाकी धर्ममय सभा हुई। पर उन्हनि जो ही कर्म ॾिसी करके राजा इंद्र उन्हनि खे श्राप ॾिनो और वचन निकिरंदे ही ॿई ॼणा स्वर्ग छॾे करके अची जंगल में किरी करके और ॿई ॼणा प्रेत बणिजी पिया बनपन पिया भिटकनि।
कॾहिं पर्वतनि ते कॾहिं जंगलनि में प्रेत बणी करके और पंहिंजे कर्म जो फल पिया था भोगनि। इन रीत हली विया साल घणा, थिया ॾाढा दुखी अची ॿई ॼणा। मारे जीव पिया पंहिंजो पेट भरनि, पंहिंजे कर्म संदो पिया फल भोगनि। कर याद कर्म पिया पछताइनि, ॾींहं राति धणीअ खे ॿाॾाइनि। को अहिड़ो दयालु दया करे, जो असां मथां अची महर धरे। ॾिसी दुख ॾाढा थिया ॿई बेज़ार, रोई धणीअ अॻियां पिया कनि नीज़ार। हे दीन दयालु कृपा सागर, आयो भगत वशल करुणा जा घर। कहिड़ो कर्म कयूं जो सेग तरूं, न त दुख में पिया था मुफ़्त मरूं। इन रीत ॿाॾाए कनि ओसत, इन रीत ॿाॾाए अची मालिक रखिजे असांजी पत, अची मालिक रखिजे असांजी। हिकु ॾींहुं ॾिठो नारद ईंदो, हिकु ॾींहुं ॾिठो चयो भाग भलो अॼु पक थींदो, चयो भाग भलो अॼु आए दर्शन जी महिमा भारी, आए दर्शन जी महिमा। जिंदो सब लाइ आहे सुखकारी, जिंदो सब लाइ आहे। अची ॿिन्ही अॻियां प्रणाम कयो, अची ॿिन्ही अॻियां प्रणाम। हथ जोड़े सिक साईं चयो, हथ जोड़े हे ऋषि शरण आया आहियो, हे ऋषि शरण पंहिंजो भाग बणाइण था चाहियूं, पंहिंजो भाग बणाइण आयो संत सदाई उपकारी, आयो संत सदाई तव्हीं तारियो सृष्टि था सारी, तव्हीं तारियो सृष्टि था। हाणे बेड़ो असांजो पार करियो, हाणे बेड़ो असांजो जीअं वणे तव्हीं उद्धार कयो, जीअं वणे तव्हीं उद्धार। ॿुधी वचन उन्हनि जा नारद चो, ॿुधी वचन उन्हनि जा। तव्हीं मन पंहिंजे खे धीरज ॾियो, तव्हीं मन पंहिंजे खे। अति एकादशी जया प्यारी, अति एकादशी जया। पापन जी पाण पटण वारी, पापन जी पाण, पापन जी पाण पटण वारी। वचन ॿुधी नारद सदा ॿिन्ही रखियो विरत। तेहि छॾे प्रेतन संगी, थी विया ॿेई मुक्त, थी विया। पूरो महात्म आठियो, ग्यारस संदो ज्ञान। रखे उदासी विरत जो, पंहिंजो थे सन्मान। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति हरे राम। श्री शिवजी महाराज यांच्या अंथात आहे सोनको ॿई ॼणा प्रेत बणजी करके और भिट करे केतिरा साल गुज़ारिया। ॾाढो अची करके दुखी थिया, पंहिंजे उन शरीर मां जीव हत्या मारे करके और पंहिंजो पेट गुज़रान पिया कनि। पंहिंजे कर्म जो फल भोगींदे यादि पिया कनि, पश्चाताप पिया कनि भई हिन सुंदर शरीर जे मोह जे करके कहिड़ी अची करके असांजी अधोगति थी आहे। ॾींहं राति वेठा था परमात्मा खे यादि कनि।
वाधाइनि हे प्रभु हाणे को असांजो बिलो कयो, बेड़ो पार कयो, को दयालु अचे, को दया करे असांजे मथां चारे राम। अहिड़ा ॾाढा दुख ॾिसी करके हू बेज़ार थी पिया, रोई रोई पिया वाधाईंदा रहंदा हुया, निज़ारी कंदा हुया, हे दीन दयालु कृपा जा सागर तव्हीं तो भक्त वत्सल आहियो, अनाथनि जा नाथ आहियो। कहिड़ो अहिड़ो कर्म कयूं जो असांजो ही बेड़ो पार थिए, हिन दुख दर्द खां तो असीं छुटूं। हिन रीति वेठे पे वाधाईंदा हुया और भगवान जी उस्तति पिया कंदा रहंदा हुया, परमात्मा खे यादि कंदा हुया। हाणे भगवान तो दयालु आहे, चारे राम। अहिड़ो केरु दयालु जग में आ, भगवान बिना ॿियो को बि न। आख़िरीअ में परमात्मा जी शरण वठण सां ई जीव जो बेड़ो पार थो थिए पियो। पंहिंजा हीला वसीला केतिरा बि माण्हू हलाए, जॾहिं हलाए हलाए थकिजे थो और आर्त नाद अची करके कंदे भगवान जी शरण वठे थो पियो, तॾहिं बि वञी करके परमात्मा ॾिसो हुनजो कीअं तो योग क्षेम बढ़ाए पियो। हिननि जी बि प्रार्थना स्तुति ॿुधी करके भगवान अहिड़ी लीला कई जो उन ॾींहुं वरी महात्मा नारद में अची करके उतां लंघा थी। बोलो श्री नारद भगवान। परे खां हुनखे ॾिसी करके और वीचार करण लगा ॿई गंधर्व और अप्सरा, त तो को भाग खुली विया। महात्मा नारद वञी थो अचे पियो, दर्शन करे तकिड़ो तकिड़ो अची चरणनि ते किरी पिया, प्रणाम कयूं, हथ जोड़ियूं। भई संत जो दर्शन तो मनुष्य जे लाइ, प्रेतनि जे लाइ, हर कंहिं जीव जे लाइ सुखकारी आहे। हथ जोड़े प्रार्थना करण लगा त हे ऋषि, असां तव्हांजे शरण में आया आहियूं, हीअ असांजो कर्म आहे, पर हाणे असांजो भाव उदय कयो, जीअं वणेव तीअं असांजो बेड़ो पार कयो। हिन प्रेत जूण खां असांजो कीअं छुटकारो थींदो, छो जो चवंदा आहिनि भई संत सदाईं परोपकारी थींदा आहिनि। तव्हांजे दया सां कृपा सां तो सारी सृष्टि तरी थी वञे पई, हाणे असांजो बि को बेड़ो पार कयो, जीअं तीअं असांजो उद्धार करियो। श्री सूजी महाराजन चवनि था त ऐसो उनको महात्मा नारद मुनि जो उहो बि जो भगवत रूप हुयो, साधु नाम दर्शनम पुण्यम, उन्हनि प्रेतनि जा बि भाव ॾिसो कीअं उदय था थियनि, जो भगवान खे ॿाॾाइण सां महात्मा जो दर्शन अची करके थियो। जो चवंदा आहिनि परमात्मा जॾहिं प्रसन्न थींदो आहे, पंहिंजी कृपा करणु चाहींदो आहे, त वरी संत या भक्त पुरुष जो संग ॾेई छॾींदो आहे, दर्शन कराए छॾींदो आहे, जंहिंसां उन जा भाव उदय थी वञनि। महात्मा नारद मुनि बि उन्हनि जो दुखड़ो ॿुधी करके और उन्हनि खे हथ धीरज ॾिनो, चवणु लॻो प्यारा हाणे चिंता न कयो, पंहिंजे कर्म जो फल तो तव्हां भोॻियो आहे, पर हाणे भागवत कृपा आहे जो तव्हां वरी बि पंहिंजे कर्म जो पश्चाताप कयो आहे। हाणे ही एकादशी अचण वारी अथव, हिन श्री माघ महीने जी। बोलो श्री माघ महात्म, जंहिंजो नालो आहे शुक्ल पक्ष जी एकादशी जो जया नाले सां, जाकी पापनि खां छुटाइण वारी आहे, पापनि जी पाड़ कटण वारी आहे। उन एकादशी जो व्रत रखो और परमात्मा खे ॿाॾायो, भगवान तव्हांजी सभु भली कंदो। महात्मा तो ॾस ॾेई करके हलियो वियो। हिननि जे मननि में बि श्रद्धा जागी, छो जो दोखी माण्हू कंहिं न कंहिं रूप में पंहिंजो दुख छुटाइण चाहींदो आहे। अहिड़ी स्थितीअ में जेको ॾस मिलंदो आहे ज़रूरु कंदो आहे और विश्वास सां त भई न मन हिन मां मुंहिंजो को उद्धार थिए। उहे ॿई मालव गंधर्व और पुष्प अप्सरा ॿिन्हिनि महात्मा जी आज्ञा अनुसार जॾहिं एकादशी आई, तॾहिं हुनजो प्रेम भाव सां विर्त रखियो, सारो ॾींहुं परमात्मा खे वेठे ॿाॾायो त भगवान अची करके पक ई पक असांजी सहायता कंदो, सक्षत बणजंदो। बराबरि हिन एकादशी जे विर्त जे फल स्वरूप अहिड़ो अची करके उन्हनि जो भाग वरियो जो उहा प्रेत जूं ॿिन्हिनि जी छुटी वई। बोलो श्री एकादशी महात्म। ॿई ॼणा तरी मुक्त थी विया और वरी साॻियो वञी करके इंद्र में स्वर्ग जी पदवी पातऊं। श्री सूजी महाराजन चवनि था त सोन को अहिड़ो आहे ही एकादशी जो विर्त जेको बि रखे थो पियो, उन्हनि जा सभु पाप निवृत थी वञनि पिया और परम सुंदर देह पाए थो पियो। हिते हिन कथा सां गॾु हिन एकादशी जो ही महात्म विर्त जो हिते पूरो थियो। बोलो श्री एकादशी महात्म। ॿी एकादशी जाकी अगले महीने माघ खां पोइ आहे, आख़िरी महीनो हिन साल जो फाग महीनो, फगुन, चारे राम, पौष फाग
पौष मांग और फाग पुण्य जी एकादशी आहे कृष्ण पक्ष जी जंहिंजो नालो आहे विजया एकादशी जाकी सदाई विजय करण वारी आहे सो प्रसंग पुण्य एकादशी ते वर्णन थींदो। हींअर जो वार्षिक नियम आहे अखंड राम नाम दुनिया जो शाम जे वक़्तु एकादशी ॾींहुं 5 मिंटनि जे लाइ उन्हीअ जो जाप बि जपायो महामंत्र जो और प्रेम सां प्रसाद भी वठो। बोलो श्री एकादशी महात्मा बोलो श्री राम कृष्ण भगवान हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे राम
कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे बोलो श्री राम कृष्ण भगवान की। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वान्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगप्रध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाख्य सर्वमङ्गलाय तनोहरि बोलो राजा राम चंद्र की बोलो श्री कृष्ण भगवान की बोलो श्री एकादशी महात्म बोलो श्री माघ महात्म बोलो हिंदू सनातन धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो